मीरपुर माथेले में गैर कानूनी हद दखलन के हटाइण लाइ ॾिनल नोटिस ऐं निशान लॻाइण खिलाफ शहरी रोडनि ते निकिरी आया। सिंधु ग्रीन सिटी मार्केट खां भिटाई चौक ताईं अॼु ॿिए ॾींहुं बि एहजाजी रैली कढी भिटाई चौक ते धरणो हणी वियो। एहजाज में JUI सिंध तरक्की पसंद पार्टी जसकम ऐं पाकिस्तान तहरीक इंसाफ समेत ॿियनि सियासी समाजी तंज़ीमुनि शिरकत कई। उन मौके ते अॻवाननि अब्दुल गफ़ार चाचड़, ज़ाहिद मीरानी, आजिज़ गबोल ऐं ॿियनि ख़िताब कंदे चयो त हिकु त सवाइ कंहिं मुतबादिल जाइ ॾियण जे मीरपुर माथेलो शहर मां गुज़रंदड़ मसू माइनर जे कंधनि तां ग़रीबनि जा उझा डाहिया पिया वञनि। हुननि चयो त इरिगेशन कॉलोनी मां तोड़े ॿियनि हंधनि तां बासरनि जा कब्ज़ा हटाइण बदिरां रुगो मिसकीननि जा उझा मिसमार करणु ज़ुल्म आहे। मिसकीन माण्हू हिते 60 सालनि खां आबाद आहिनि। अॻ में बि मसू माइनर तां हद दखलियूं हटाए घर मिसमार करे निशान ॾिना विया हुआ, जिते ॾिनल निशाननि ते ॿीहर घर अॾिया विया आहिनि ऐं हाणे वरी इंक्रोचमेंट ॼाणाए वरी घर ठाहिण जूं तयारियूं कयूं पियूं वञनि। एहजाज कंदड़नि DC घोटकी आफ़ीस आॾो एहजाज करण जो ऐलान कंदे चीफ जस्टिस ऑफ सिंध खां नोटिस वठण जो मुतालबो कयो। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk